सिंध मां मुसलसिल तौर ते क़ौमी कारकुन खे जबरी तौर ते गुम करण जो सिलसिलो अॼु बि जारी आहे। ॻोठ बंगुल खान चांग मां शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्द फरहान चांग खे जबरी तौर ते खंबे गुम कयो आहे। उनजे वारस ऐं क़ौमी कारकुन एहतिजाजी मुज़ाहिरो करे हिते बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई आहे। अचो साणनि ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। पाकिस्तानी रियासत जंहिं खां वजूद में आई आहे त हिन ते सियासत जेकी आहे उहा बंदिश आहे। तव्हां मुख़्तलिफ़ दौरनि में ॾिठो हूंदो साईं GM सैयद ऐं बचा खान जहिड़ा माण्हू बि हिननि जे क़ैद में रहिया ऐं जिन बि पंहिंजे महकूम धरती क़ौम ऐं धरतीअ जी ॻाल्हि कई आहे उन्हनि खे ज़िंदान में रखियो वेंदो आहे। ऐं फरहान चांग खे 5 ॾींहं पहिरियां पंहिंजे घर मां खंबियो वियो ऐं हुन ते पहिरियां ई केतिरा ई कूड़ा केस दाख़िल आहिनि जंहिंखे हू मुंहुं ॾेई रहियो आहे। अदालतुनि में हाज़ुरनि ते वेंदो आहे पर उनजे बावजूद बि हुनखे घर मां खंबियो वियो। उनजो ॾोह इहो आहे त हू पंहिंजे क़ौम पंहिंजे वसीलनि पंहिंजे धरतीअ जी ॻाल्हि पियो करे त असांजी धरती वसीलनि सां मालामाल आहे। तव्हां ॾिसो पिया त आलमी लेवल ते जेको ॾाढो सो गाबोज वारो कानून पियो हले त महकूम ऐं मज़लूम रियासतनि ऐं क़ौमुनि जे वसीलनि ते जेको आहे सो कब्ज़ा जेके उहो जारी सारी हिन जे करे हू पंहिंजा वसीला ईअं राज़ ख़ुशीअ सां न पिया ॾियनि त उन्हनि ते बमबारी कई पई वञे। अहिड़े तरीक़े सां पाकिस्तान में मौजूदु महकूम ऐं मज़लूम जेके क़ौमूं आहिनि उन्हनि जे वसीलनि ते जेके आहिनि उहे कब्ज़ा आहिनि। पाकिस्तान हले ई सिंध जे वसीलनि ते पियो तेल गैस कोयलो समुंड जेको आहे सिंध जो आहे ऐं सिंध जी जेको ॻाल्हि कंदो उहो खंबियो वेंदो मारियो वेंदो ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हुनखे अज़ियतूं ॾिनियूं वेंदियूं। हाणे त जेको आहे पहिरियां जिन नौजवाननि खे खंबियो वेंदो त उन्हनि जा वारिस जा उन्हनि जे लाइ जेके तंज़ीमूं कमु कनि पियूं उहे जेका अदालतुनि जा दर खकाईंदियूं हुयूं पर उहो अदालतुनि वारो दर बि जेको आहे हिन रियासत जेके तरमीमूं करे बंदि करे छॾियूं आहिनि। हाणे माण्हू उहे अदालतुनि में वञनि बि था त पर उते जेको आहे सालनि ताईं उन्हनि जी जेको आहे हाज़िरियूं कोन पियूं थियनि उन्हनि जी जेको आहे केस न पियो हलायो वञे। हाणे माण्हू मजबूर आहिनि त कंहिंखे कंहिं आॾो दांह कजे। सो असां उनजे करे पंहिंजी क़ौम जे आॾो हीअ एहतिजाजी कैंप क़ाइमु कई आहे। फरहान चांग जे आज़ादीअ जे लाइ असां इंसानी हक़नि जे जेके आलमी तंज़ीमूं आहिनि उन्हनि खां घुर था कयूं फरहान चांग जी आज़ादीअ में असांजी मदद कई वञे। अल्लाह रहमान रहीम। तेरे दस्तूर को सुबह बे नूर को मैं नहीं मानता मैं नहीं जानता। मौला अली अलैहिस्सलाम जो कौल आहे त कुफ्र जी जेकी रियासत आहे कुफ्र जी हुकूमत कुफ्र जो निज़ाम त हली सघे थो पर ज़ुल्म जो निज़ाम नथो हली सघे। सो असांजो हीउ अॼोको एहतिजाज शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्द फरहान चांग जी जेकी असांजी गुमशुदगी कई वई आहे जबरी गुमशुदगी उनजी आज़ादीअ लाइ असां हीउ अॼु एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे। मां इहो चवणु चाहींदुमि त अगरि तव्हां इहो सम्झो था त केरु ग़लती करे थो ख़ता करे थो त पोइ पाकिस्तान जो जेको निज़ाम आहे पाकिस्तान जो जेको कानून आहे उनजे तहत तव्हां उनखे अदालतुनि में पेश कयो उन तहत कार्रवाई हलायो। तव्हां 2-2, 3-3, 4-4 ॾींहं हफ़्तो महीनो घुम करे छॾण कंहिं नौजवान खे उनजी फैमिली उनजी माउ तां केतिरी अज़ियत गुज़रे थी। इहा असां ईअं चवंदुमि त पाकिस्तान खे कुझु इदारनि जे पारां बनाना रियासत बणाइण जी कोशिशि कई थी वञे। सो असां इहो चवणु था चाहियूं आख़िरी इहो मुतालबो था कयूं थोरे लफ़्ज़नि में या त फरहान चांग जी जेकी गिरफ़्तारी आहे उनखे ज़ाहिर कयो उनखे आज़ादु कयो या त पाकिस्तान जो अदालतूं बंदि करे छॾियो। डरी पई आहे ज़बान रत सां भरी पई आहे। जीअं त सतनूं रोज़ो 13 मार्च फरहान चांग 7:30 बजे घरां खॼी वियो। इन शइ जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। असां रियासत खे ॿुधायूं था तव्हांजा इदारा आहिनि तव्हांजूं कोर्टूं हुन ते को बि क्लेम लागू आहे कोर्टुनि जे ज़रिए हुनखे पेश करे ऐं क़ौमी कारकुननि खे जबरी तौरु आज़ादु कयो वञे। पुछां तूं चओ न पुछां पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां तूं कंहिं ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रगो। जीअं सिंधु देश जीअं साईं GM सैयद अॼु पाण फरहान चांग जी बाज़ियाबीअ जे लाइ क़ाइमु कयल वारसनि ऐं हिंगोरजा जे बाशऊर ऐं सिंधी अवाम पारां कैंप क़ाइमु कई वई आहे। अॼु पाण वटि वेठा आहियूं। कुझु ॾींहं पहिरियां हिन ई शहर हिंगोरजा मां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्द फरहान चांग खे जबरन घर ते चढ़ाई करे हुनखे खंबे गुम कयो वियो। कुझु अर्सो पहिरियां हुन ते मंगड़ ताईं कूड़ो केस
लॻाए वियो हिन ई कोर्टुनि जे अंदरि उहो केस तो हलंदड़ हुयो जेको साबित हिन वक़्तु न थी सघियो। असीं इन्हनि इदारनि खां छा मुतालबो कयूं, कहिड़ी घुर कयूं जिन इदारनि जे अंदरि हुनजो केस हलंदड़ आहे, CTD वटि साॻी CTD चढ़ाई करे नकाबपोश बंदूक बरदार थी चोरनि जी हुनखे अगवा करे खणी था वञनि। असीं हिननि खां पुछण था चाहियूं छा तव्हां जूं ई क़ाइमु थियल आहे तव्हांजी कोर्टुनि ते असांखे एतबार न आहे जो तव्हां असांजा आए ॾींहुं माण्हू जबरन खंबे गुम था करे छॾियो। बलोचिस्तान जे अंदरि, सिंध जे अंदरि आए ॾींहुं केतिरनि ई अमड़नि जूं झोली ख़ालियूं पयूं वञनि, वञनि खां वर खसिया पिया वञनि, भेनरुनि खां ॿाहिरि खसिया पिया वञनि ऐं पीअरुनि खां पंहिंजा पुट खसिया पिया वञनि। हीउ फरहान चांग नौजवान जंहिंजे घर जी त हालति सभिनी खे वाक़ुफ़ु आहे त हुनजी अमड़ हिन वक़्त ताईं बि पंहिंजे हवासनि में हू न आहे, उन्हनि खंबे गुम करे छॾियो आहे। हिननि ई कोर्टुनि जे अंदरि रियासती कोर्टूं जेके क़ाइमु थियल आहिनि उहा ई बि फील्ड मस्त आहिनि, मर्ज़ीअ जा मालिक आहिनि। उन्हनि काल अरबा भील खे कूड़नि केसनि में वाड़े छॾियो हुयो ऐं तुफ़ेल चांग खे वाड़े छॾियो अथऊं ऐं हिननि जी कोर्टुनि पंहिंजनि कोर्टुनि ते शायदि एतमाद न अथनि, तंहिंजे करे हू जबरन आए ॾींहुं सिंधी माण्हू खणी खंबे गैर क़ानूनी गैर इख़लाक़ी ऐं गैर शरई तौर खंबे गुम था करे छॾनि। असांजो मुतालबो आलमी दुनिया ऐं मौज़िब इदारनि खां आहे, इंसानियत जी तंज़ीमुनि खां आहे त रियासत जे अंदरि गुज़िरियल 78 सालनि खां मुसलसल सिंधी माण्हुनि जी नसलकशी थी रही आहे। नोटिस वठी हिन नापाक सफ़ा रियासत मां असां जिंदाजी कराई। ही पाप नंगर नौ पाप नंगर, हिन पाप नंगर जी ॻाल्हि न कर। तो चरबट नंगरी नाहे ॿुधी जिते ॾाढो थींदो गाबो आ। हिन शहर जो राजा राजधणी उन चरबट जो बि बाबो आ। सिंधु देश मुक़दर आहे साईं GM सैदराबर आहे। हींअर असां इरफान चांग जेको लतीफ़ यूनिवर्सिटी जो, फरहान चांग जेको लतीफ़ यूनिवर्सिटी जो शागिर्द आहे ऐं ॿियो दफ़ो गुम कयो वियो आहे। इहा फरहान चांग हुजे या सिंध जा ॿिया क़ौमी कारकुन हुजनि, खंभजण, गुम थियणु, तशद्दुदा लाशुनि जो मिलणु अञा बि इन खां वधीक त मारे पेट्रोल ते गाॾी ते पेट्रोल हारे ऐं उनखे बाहि ॾेई छॾणु, इहो हिन रियासत जो मामूल आहे। इहो जेकॾहिं साॻियो अमल इसराइल ऐं अमेरिका ईरान ते करे त हराम, इहो जेकॾहिं पाकिस्तानी रियासत हिते सिंध पाकिस्तान जे मज़लूम क़ौमनि ते करे त पोइ हिलाल। तंहिंजे करे यहाँ पियो तो हिलाल है, वहाँ यहाँ पियो तो हराम है, वहाँ पियो तो हिलाल है। इहो ई निज़ाम आहे पाकिस्तान ऐं इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जो। इन खंभजण जे ख़िलाफ़ असां जिस्कम आरी सर हर वक़्तु मैदान अमल ते रही आहे। अॼु बि असां फरहान चांग जे जेका कैंप आहे वारसनि तरफ़ां क़ाइमु कई वई आहे, उते असां मौजूदु आहियूं ऐं फरहान जे जबरी गुमशुदगी जेका थी आहे उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था, उन जी आज़ादी जी घुर कयूं था। जीअं सिंधु देश, जीअं साईं जेम चइनि। खंबे गुम कयल माण्हुनि जो मसइलो को हाणो कोन आहे। हीउ सिलसिलो अंग्रेज़ साम्राज्य जे दौर खां हलंदड़ आहे, जॾहिं ब्रिटिश राज शहीद सूर्य बादशाह खे खंबे गुम कयो ऐं उहो ई सिलसिलो अॼु बरक़रार रखंदे हितां जी रियासत उहो अपनाए चुकी आहे त सिंध जे हर शहर ऐं ॻोठ मां सिंधी माण्हुनि खे खंबियो थो वञे। अॼु लॻभॻि 5 ॾींहं गुज़री चुका आहिनि। लतीफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्द फरहान चांग खे जिबरी तौर घरां खंबे गुम कयो वियो आहे। ॾोह हुनजो उहो हुयो त उहो सिंध शनाज़ हुयो, लतीफ़ शनाज़ हुयो ऐं सिंधी शोबे में पढ़ंदड़ हुयो ऐं पंहिंजनि माण्हुनि जे लाइ बांह ॿेली जी आवाज़ उथारींदड़ हुयो, जंहिंजो ॾोह इहो हुयो त हुनखे खंबे गुम कयो वियो आहे। इहा इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी ऐं संगीन लताड़ असीं मुतालबो कयूं था त फरहान चांग खे जल्द आज़ादु कयो वञे ऐं हीउ ख़ौफ़ ऐं ॾहका वारो माहौल खे ख़तमु कयो वञे। सभ खां पहिरियां त छा इनायत फरमाए थो, ॾिसी डूंगर डार मतां हलण में हीणी थी के मजाज़णियूं मोटियूं सुणी पंध पचार, पोयों पाइज पिरीअ खे हक़ीक़त जो हार, सिगे लहंदई सार आरीचा इनायत चए। जीअं त 7 मार्च बमुताबिक़ 17 रमज़ान 7:30 बजे शाम जो पुलिस जूं कुझु गाॾियूं ऐं कुझु सिविल गाॾियूं
उन में कुछ सिविल निकाब पोश माण्हू बि हुआ। मां पाण पंहिंजे दुकान ते वेठो हुअसि। हुननि अची करे माना हिकिड़ो ईअं ख़ौफ़ हिरास जो माहौल पैदा कयो ऐं हुननि अची करे असांजे माना घर खे सर्च कयो। सर्च करण खां बाद हुननि खे जॾहिं कुझु बि न मिलियो, हुननि मूंखां नंबर हणायो मुंहिंजे भाउ जो। मां बिल्कुलु इत्मिनान सां पंहिंजे भाउ जो नंबर हणी करे भाउ मुंहिंजो आयो आहे ऐं हुन पुलिस खे जी फेस कयो आहे। बाक़ाइदा हुननि चयो आहे त जेकॾहिं तव्हांखे खणणो हुयो त मां सुबुह तव्हां वटि हाज़िरी ते आयो हुउसि खैरपुर मतिलबु त कोर्ट में, त तव्हां मूंखे उते विहारियो आहे। तव्हां पाण बि परेशान थिया आहियो, मुंहिंजी सॼी फैमिली खे परेशान कयो अथव, जेको तव्हांजो ग़लति अमल आहे। लिहाज़ा हू जांच जे नाले ते मुंहिंजे भाउ फरहान खे खणी हलिया विया, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी, छो त हुन चादर चौदीवारी जो तक़दुस पामाल कयो आहे, ख़ौफ़ हिरास फैलायो आहे हिन असांजे सॼे ख़ानदान में, जंहिंमें काफ़ी माना हिकिड़ो असांखे रुसवाइनि खे मुंहुं ॾियणो पियो आहे। इन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं पंहिंजे भाउ जे आज़ादी जी घुर कयूं था ऐं चऊं था जेकॾहिं हू ॾोही आहे त हुनखे अदालतनि में पेश कयो ऐं तव्हां प्रॉपर केस हलायो। नतीजनि जी परवाह न आहे। असां अॻे बि फेस कयो आहे, हाणे बि फेस कंदासीं। हीअ जेका तव्हांजी जेका इहो दहशतगर्दी वारे रवैये वारो जेको रवैयो आहे, इहो नामंज़ूर आहे। बड़ी महिरबानी। देश मुक़दरा साईं जीअं सैद रहबारा हीअ जेके एहतिजाजी कैंप असांजी क़ौमी कारकुन फरहान चांग जेको लतीफ़ यूनिवर्सिटी जो शागिर्दु हुयो उनखे खंबे गुम कयल, पर ही फरहान चांग जे सिंध जा केतिरा ई क़ौमी कारकुन हुजनि उन्हनि खे बि आज़ादु कयो वञे। हीउ जेको इंसानियत खंभण ही इंसानियत न आहे। असीं जेके इंसानी हक़नि जे क़ुवतनि खे अपील था कयूं त हिन रियासत हिन मुल्क जे जेके बि जबरी गुमशुदगी आहे इन शइ जो नोटिस वठनि। लतीफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्द फरहान चांग खे ही दहशतगर्दी बंद कयो, ही गुंडागर्दी बंद कयो, ही मारा मारी बंद कयो, नौजवान खंभेड़ बंद कयो।